सही अल्लाह ताला जी मेहरबानी से अज अमूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान खान साहब जी उन पार्टी की हिदायतन ते जो है सो मूं PS 89 ते नॉमिनेशन फॉर्म वसूल कया आहिनि वरता आहिनि ॿियो 231 NA उन ते मूं पार्टी की हिदायत मुताबिक़ फार्म वठी लाथा आहिनि इंशाअल्लाह ताला इहो असां फार्म जमा कराईंदासूं असांखे उम्मीद है अल्लाह ताला कामयाबी ॾींदो इन मुल्क की बेहतरी लाइ असां पंहिंजो रोल प्ले कंदासूं। सर ही ज़िलो मलीर आहे, ज़िले मलीर मां ॿिया केतिरा कहिड़ा वकील आहिनि जन तव्हां सां गॾिजी ही फार्म भराइण जी कोशिशि पिया कनि? साईं असां सां हिन वक़्तु त असांजा एडवोकेट शमसुद्दीन पंवर साहब आहे ॿिया दोस्त आहिनि असां जॾहिं जमा कराइण ईंदासीं त उन में काफ़ी असांजा दोस्त ईंदा। हींअर त असां फार्म वसूल कयो आहे उन लाइ सो असांजे काफ़ी कराची में वकील बिरादरी बि असांजी नॉमिनेशन फार्म वठे पई उन में हिस्सो वठे थी। पहिरियों दफ़ो आहे जेको इमरान खान साहिब वकीलनि खे टिकट ॾिना आहिनि या वाहिद पार्टी आहे जंहिंजे लाइ सम्झां थो त असांजे पार्लियामेंट जी बहितरी थींदी, मुल्क जी मुआशरे जी बहितरी थींदी असां इंशाअल्लाह इंसानी बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ मुल्क जी क़ौम जी बहितरी लाइ इंशाअल्लाह असांजो पाकिस्तान खे मज़बूत करण लाइ असां पंहिंजी कोशिशूं कंदासूं।